नाज़रीन हेडलाइंस समझूं अफ़सोसनाक ख़बर हलूं घोटकी वेझो रोड हादसे सबब एक ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। बाईपास ते कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं ॿियो फोत थियो आहे। हादसे में फोत थियल शख़्स जी सुञाणप अब्दुल्ला छॼण फोत ऐं ज़ख़्मी जी सुञाणप कामिल तौरु कई वई आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोती जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोस जोगी ख़बर ॾियूं पिया घोटकी वेझो रोड हादसे में हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थियो आहे। बाईपास ते कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे जंहिं सबबु हिकु ॼणो ज़ख़्मी ऐं हिकु ॼणो फोत थी वियो आहे। हादसे में फोत थियल शख़्स जी सुञाणप अब्दुल्ला छॼण ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। खे आगाह कयूं पिया इतलाह ते पुलिस पहुची फोती जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। आगाह कंदा हलूं घोटकी वेझो रोड हादसे सबबु हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। बाईपास ते कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे जंहिं सबबु हिकु ॼणो ज़ख़्मी हिकु ॼणो फोत थियो आहे। हादसे में फोत थियल शख़्स जी सुञाणप अब्दुल्ला छॼण ऐं ज़ख़्मीअ जी सुञाण कामिल तौरु कई वई आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया घोटकी वेझो रोड हादसो थियो आहे। रोड हादसे में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे हिकु ॼणो फोत थी वियो आहे। बाईपास ते कोच ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे में फोत थियल शख़्स जी सुञाणप अब्दुल्ला छॼण तौरु थी आहे जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप कामिल तौरु कई वई आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया घोटकी वेझो रोड हादसे सबबु हिकु ॼणो फोत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जब्बार महर लाइन ते मौजूदु आहे। जी जब्बार कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हादसे जे हवाले सां? जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदोमांव त घोटकी वेझो मीरपुर माथेलो बाईपास ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे जंहिंजे नतीजे में अब्दुल्ला ॼण मौक़े ते फोत थियो आहे जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी वियो आहे। फोती ऐं जेको ज़ख़्मी जो लाश आहे उहो तालका अस्पताल मीरपुर माथेलो आंदो वियो जिते लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। हुन लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। जी ठीकु आहे जब्बार, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।